हुजे। इहा कुर्बानी हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॾिनी। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जंहिंजी पैदाइश थी हुई 3 शाबानुल मुअज़्ज़म 4 हिजरी ते। जॾहिं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन नंढड़ा हुया त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण उन्हनि जो नालो हुसैन रखणु फरमायो। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़बर हुई एतिरा ॾुख सहंदा, तंहिंजे करे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हज़रत इमाम हुसैन जी अखि में हिकु बि ॻोढ़ो बर्दाश्त न थींदो हुयो। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, हुसैन मिन्नी व अन्ना मिनल हुसैन। हुसैन मूं मां आहे ऐं मां हुसैन मां आहियां। जंहिं हुसैन खे तकलीफ़ ॾिनी उन मूंखे तकलीफ़ ॾिनी। जंहिं हुसैन सां मोहबत कई मां ऐं मुंहिंजा ख़ुदा उन सां मोहबत कई। सो इहो हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो शान ॿुधाइण जी कंहिं ज़बान खे ताक़त न आहे, पर पोइ बि असां पंहिंजे वजूद जे मुताबिक़ जेतिरी असांखे अलाह ताला तौफ़ीक़ ॾिनी असां कोशिशि कंदासीं त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे शान खे कुझु क़दुरु डिस्क्राइब करे सघूं। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जेका शख़्सियत आहे उहा सराप आहे प्यार आहे, सराप आहे मोहबत आहे, सराप आहे फसाहत आहे, सराप आहे बलागत आहे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे शान इन खां वधीक मतिलबु लफ़्ज़ ई नथा मिलनि त उहे शेर ख़ुदा जी औलाद आहिनि, हिन काइनात जे मौला जी औलाद आहिनि, ख़ातून जन्नत जी औलाद आहिनि, सैयदुल शुहदा उन्हनि जो लक़ब आहे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा नंढा भाइर आहिनि। करबला जो जेको असां वटि कज़ियो थियल आहे दुनिया जो सभिनी खां वधीक ॾुख ॾींदड़ कज़ियो आहे, सभिनी खां वधीक ॾुख ॾियण वारो किसो आहे। करबला जो किसो ॿुधाइण खां पहिरियां असांजे दिलनि में उहो गम अॼु बि 1400 साल गुज़री वञण खां पोइ बि अॼु बि उहो गम ताज़ो आहे। जेकॾहिं करबला जो किसो न थिए हा त अॼु असांजी नियाणियूं ईअं पर्दो न कनि हा, अॼु असां वटि नमाज़ न हुजे हा, अॼु असां वटि ईअं क़ुर इस्लाम जो इहो वजूद न हुजे हा जेकॾहिं करबला न थिए हा। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त जेकॾहिं मां झुकी वेंदमि त मूं ते जेको बातिल आहे उहो मतिलबु ग़ालिब अची वेंदो, तंहिंजे करे हक़ खे ग़ालिब करण लाइ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन इहा कुर्बानी ॾिनी। उन्हनि असांखे सेखारियो त हे कंधु जेको आहे इहो झुकंदो त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ख़ुदा जी बारगाह में झुकंदो, हे कॾहिं बि गैर जे साम्हूं बातिल जे साम्हूं न झुकंदो। हीउ कंधु कटिजी त सघे थो पर बातिल जे साम्हूं कॾहिं बि झुकी नथो सघे। इहो आहे असांजी करबला जो सबक़। इहो मतिलबु करबला जेका मेन इन जो जेको टॉपिक आहे त अलाए न केतिरियूं ॻाल्हियूं रिलेवेंट आहिनि। करबला असांखे सबर थी सेखारे, करबला असांखे ईसार थी सेखारे, करबला असांखे बहादुरी थी सेखारे, करबला असांखे इस्तक़ामत थी सेखारे, करबला असांखे मज़बूती थी सेखारे, अलाह ताला ते यकीन थी सेखारे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी कुर्बानी हिन दुनिया जी सभिनी खां वॾी कुर्बानी आहे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन ई हिन दुनिया जो सॼी दुनिया पर जी चयो वेंदो आहे न त दुनिया हुसैन की ज़माना हुसैन का, त कल्ह बि हुसैन हुयो अॼु बि हुसैन आहे। तो हिन शेर सां मां पंहिंजी स्पीच खे ख़तमु करणु चाहींदमि त खुद ही ने दिल से पूछा है बता के क्या हुसैन है, खुद ही ने दिल पूछा है बता के क्या हुसैन है, धड़क धड़क के बोल उठा सदा सदा हुसैन है। शान अहले बैत देख सभी के सब मिसाल हैं, शान अहले बैत देख सभी के सब मिसाल हैं, कोई नहीं हुसैन साहब बहुत बड़ा हुसैन है, उमर से चल उमैर तक बशर से चल बशीर तक, बहुत बड़े कह गए बहुत बड़ा हुसैन है। अजब लड़ी है जंग भी हुसैन ने यजीद से, अजब लड़ी है जंग भी हुसैन ने यजीद से, तो इससे बढ़ के जीत क्या यजीद था हुसैन। थैंक यू।